ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं नाज़रीन। नौशहर फिरोज़ वे जो पैसनि जी ॾेती लेती तां हथियारबंदनि जे घर ते हमले दौरान फायरिंग में मासूम ऐं ॿारड़ो मारिजी वियो आहे। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ वली मोहम्मद विस्तड़ो में पैसनि जी ॾेती लेती तां हथियारबंदनि जो घर ते हमलो करे फायरिंग कई वई, जंहिंजे नतीजे में ॿारड़ो मोहम्मद सूमर विस्तड़ो मारिजी वियो आहे। ज़ख़्मियुनि में असगर विस्तड़ो ऐं सदाम ऐं सदाकत शामिल आहिनि। ज़ख़्मी असगर विस्तड़ो जी हालत ॻणती जोगी हुजण करे नवाबशाह रेफर कयो वियो आहे। नौशहर फिरोज़ वे जो पैसनि जी ॾेती लेती तां ही हथियारबंदनि घर ते हमलो कयो आहे, जंहिं दौरान फायरिंग में मासूम ॿारड़ो मारिजी वियो आहे ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ वली मोहम्मद विस्तड़ो में पैसनि जी ॾेती लेती तां हथियारबंदनि जो घर ते हमलो थियो आहे। फायरिंग कई वई आहे, जंहिंजे नतीजे में ॿारड़ो मोहम्मद सूमर विस्तड़ो मारिजी वियो आहे।